अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां हां साजिद कोराई ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर मत खानपुर महर वेझो मेह चोरी जा जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ गबोल बिरादरी जे माण्हुनि जो थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ बंगुल लगारी में ॻोठाणे सरवर गबोल जी अटकल 3 ॾींहं अॻु चोरी थियल मेह में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॻोठ बंगुल लगारी सां वास्तो रखंदड़ गबोल बिरादरी जे माण्हुनि मुंशी अलीगुल गबोल, बेहलम गबोल, मुर्तज़ा गबोल, शहज़ाद गबोल ऐं ॿियनि जी अॻवानीअ में खानपुर महर थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया खे ॿुधायो त 3 ॾींहं अॻु ॻोठाणे सरवर गबोल जी मेह चोरी थी हुई, जंहिंजा बर वक़्त पेरा खणी ॻोठ लुत्फ़ अली गडानी में पहुतासीं। असांजी बर वक़्त पहुचण ते जवाबदार खुदा बख़्श गडानी, दुर मोहम्मद गडानी ऐं हफ़ीज़ असांखे चोरी थियल मेह वापसि कराइण जी ख़ातिरी कराई, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूद चोरी थियल मेह वापसि नाहे थी। होॾां खानपुर महर पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आंदी। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त चोरी में घुर्बल मरणी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।